बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम मां आवाज़ शेफ़ आब्दो बलोच आई वेलकम था क्यों भली कार था क्यों अहाँ सभिनीनि खे आवाज़ किचन में उम्मीद आहे ऐं दिल सां दुआ आहे बिल्कुलु ठीक ठाक हूंदा ख़ैरियत सां हूंदा मज़े में हूंदा खुशबाश हूंदा ऐं जिथे किथे भी तव्हां आहियो ऐं पंहिंजी फैमिली सां गॾु पंहिंजे बचड़नि सां गॾु अॼु जी रेसिपीज़ भी तमामु ज़बरदस्त आहिनि ऐं मुंहिंजी त इलाही फेवरेट आहिनि छो त अॼु असां तैयार पिया कयूं वेजिटेबल पुलाव ऐं इन सां गॾु तैयार थींदो पालक ऐं कोफ्ता। अच्छा, पालक ऐं कोफ्ता भी तैयार थींदा आहिनि। साग ऐं कोफ्ता भी तमामु ज़बरदस्त रेसिपी आहे। सियारे में जॾहिं खोड़ सारा साग हुजनि ऐं इहे असांजूं सायूं भाॼियूं इलाही अची वेंदियूं आहिनि, उन सां गॾु भी कोफ्ता तमामु मज़ेदार थींदा आहिनि। ऐं जेकॾहिं तव्हांजा घर वारा पालक एतिरे शौक़ सां नथा खाइनि त तव्हां उन्हनि खे तैयार करे ॾियो पालक कोफ्ता। मूंखे उमेदु आहे उन्हनि खे ज़रूरु पसंदि ईंदो। ऐं पालक उहे भी तमामु ज़बरदस्त ऐं चई सघिजे थो त हिकिड़ी जादुई सब्ज़ी आहे। हिन में आयरन तमामु घणी मिक़दार में हूंदो आहे ऐं जेकॾहिं तव्हांखे रत जी कमी डॉक्टर्स चई आहे त जेको कुझु डॉक्टर्स तव्हांखे चवनि था उहो ज़रूरु फॉलो कयो। इन सां गॾोगॾु पालक खे पंहिंजे डाइट में घणे माण्हू घणो जेतिरो करे सघो था ऐड कयो ऐं पालक जॾहिं चाढ़ियो त उनखे घटि में घटि तव्हां पचायो त जीअं उनजा जेके न्यूट्रिएंट आहिनि उहे ज़ाया न थियनि। छे त असांजी पालक जी स्टोरी थी वई। अच्छा, रेसिपीज़ जीअं मां तव्हांखे ॿुधायूं त वेजिटेबल पुलाव अॼु असां तैयार था कयूं ऐं उन सां गॾु पालक ऐं कोफ्ता। त वेजिटेबल पुलाव ते अवल अची था वञूं ऐं उन में जेका वेजिटेबल आहे उहा तव्हांजे पसंदि जी हूंदी। मां वटि गुल गोभी आहे ऐं पटाटा मां हिन में ऐड कंदमि, कुझु शिमला मिर्च आहिनि ऐं गजरा असां हिन में शामिलु था कयूं, सावा बसर असां हिन में ऐड कंदासीं, कैबिज भी मां वटि आहे यानी बंद गोभी भी आहे, इहा शामिलु कंदासीं। त जेके भाॼियूं तव्हांखे तव्हांजे घर वारनि खे सुठियूं थियूं लॻनि उहे भाॼियूं तव्हां इन में शामिलु करे सघो था। ऐं सावा बसर मां वटि मौजूदु आहिनि, कड़ी पत्ता आहिनि, शिमला मिर्च आहिनि। त अॼु जो जेको पुलाव आहे उहो तमामु ज़बरदस्त थियण वारो आहे ऐं खोड़ सारा असां हुन में ऐड कंदासीं सावा मिर्च भी, थोड़ा मां हितां खणा थी कड़ी पत्ता। तमामु सब्जियूं जेके आहिनि से तव्हांखे टुगेदर करणियूं आहिनि। ये अची वई असांजी शिमला मिर्च। चलो स्टार्ट छा ते था कयूं त असांखे थोड़ी जेका वेजिटेबल आहे उन जी भी कटिंग कंदा हलंदासीं। त हितां मां खणा थी हिकिड़ी प्लेट। अच्छा, सभिनीनि खां अॻु में जेका वेजिटेबल ऐड कंदासीं जेका घणी देरि ताईं ॻरंदी आहे, मतिलबु पटाटा थी विया, असां जूं गजरा थी वियूं, गुल गोभी थी वई स्पेशली, हे उहे भाॼियूं आहिनि जेके थोरो वक़्तु लॻाईंदियूं आहिनि ॻरण में। त असां इन्हनि खे अवल कट करे ऐं ऐड कंदासीं त जीअं हे पचणु शुरू थी वञनि। अवल त असां ऐड था कयूं पटाटा। मिक्स सब्ज़ी जी ॻाल्हि हुजे ऐं पटाटा न हुजनि इहो कीअं थो थी सघे, ख़ासि तौर ते जॾहिं घर में ॿारड़ा हुजनि ऐं वॾा भी इलाही पसंदि कंदा आहिनि। दुनिया में सभिनीनि खां वधीक जेका सब्ज़ी जी कंज़प्शन आहे उहे पटाटा ई आहिनि। चलो, पटाटनि खे नंढड़े साइज़ में कट कयोसीं ऐं हे अची वियूं असां वटि गजरा। अच्छा, गर्मीअ में वरी जेके गजरा अवेलेबल हूंदियूं आहिनि उहे ऑरेंज कलर जूं हूंदियूं आहिनि ऐं सियारे वारियूं असां जूं ॻाढ़ियूं गजरा आहिनि। पर जेके भी चलो अवेलेबल आहिनि ऐं टेस्ट इन्हनि जो भी इलाही सुठो हूंदो आहे, पर थोड़ियूं हार्ड घणियूं हूंदियूं आहिनि। त इन्हनि खे गजरा ऐं पटाटा ऐं गुल गोभी, इहा जेका असांजी भाॼी आहे न, इनखे स्टार्टिंग में कुक थियण जे लाइ रखंदासीं। स्टोव भी ऑन था कयूं, हिकिड़ी वॾी तव्हां वटि पतीली हुजे, कढ़ाई हुजे, उन में स्टोव ऑन कंदासीं ऐं मां ऐड कंदमि इन में थोड़ो ऑयल। स्टोव हिन जो कयूं था ऑन। जेकॾहिं मां स्पाइसिस जी ॻाल्हि कयां त अॼु असां इन में ऐड कंदासीं लूणु हस्बे ज़रूरत ऐं गरम मसालो हिन में ऐड थींदो। गरम मसाले सां गॾु इन में शामिलु कंदासीं सुका धाणा ऐं वॾिफ। इहे ॿ जेके स्पाइस आहिनि इहे ऐड कंदासीं। इन सां पुलाव जो जेको टेस्ट आहे उहो इलाही ज़बरदस्त थी वेंदो आहे। इन सां गॾु इन में ऐड कंदासीं ॻाढ़ा बसर, थूम ऐं अदरक जो पेस्ट इन में वेंदो। गरम मसालो असां पिसियल भी ऐड कंदासीं ऐं जेको गरम मसालो आहे उहो साबित भी हिन में वेंदो।
त थोरो ऑयल खे गरम थियण था ॾियूं। हे जेके पटाटा आहिनि इन्हनि खे असां क्यूब्स में करे छॾियो आहे। हे अची वियूं असां जूं गजरां। त अॼु जो जेको पुलाव आहे उहो इलाही कलरफुल तयारु थींदो। मटर जेकॾहिं सीज़न में हुजनि त हिन में मटर ऐड करे सघो था। मकई जेका भाॼी तव्हांखे मिले थी बसि तव्हां हिन में ऐड कयो। अच्छा, हिन जा हे जेके डंठल आहिनि न इहे मां धार कंदमि। ठीकु आहे, इनखे हटाए था छॾियूं। ऐं हे जेका गुल गोभी आहे इन जी कयूं था कटिंग। ऐं इन जे विच में हे जेको असांजो डंठल आहे इहो ॻरी वेंदो आहे, इहो असां हिन में ऐड था कयूं। ऐं साइज़ थोरा इन जो बि नंढिड़ो कंदासीं त जीअं गुल गोभी मां एतिरो वक़्तु न लॻंदो आहे, ॾाढी जल्दी ॻरी वेंदी आहे। चलो इन जी बि असां कटिंग था कयूं। भाॼीअ खे तमामु सुठे तरीक़े सां वॉश करे ऐं उन खां बाद में इन्हनि जी कटिंग कंदासीं। अच्छा, ऑयल बि असांजो गरम थो थिए। मां हिन में ऐड कंदमि ज़ीरो। ऐं ज़ीरो शामिलु करण खां बाद में हिन में शामिलु कंदासीं इहा भाॼी। ऐं इन भाॼीअ खे ऐड करे थोरो ॻरण जे लाइ रखंदासीं। ऐं बाक़ी जेका असांजी भाॼी आहे उन जी बि कटिंग करे उनखे बिल्कुलु रेडी रखंदासीं। त जीअं ई असां जूं हे ॻरी वञनि त असां ऐड कंदासीं हिन में शिमला मिर्च आहे। ऐं जेके सावा बसर आहिनि उहे त बिल्कुलु लास्ट में शामिलु कंदासीं। जॾहिं असां चांवरनि खे दम ॾींदासीं तॾहिं ऐड कंदासीं इहे सावा बसर। अच्छा, थोरा मां हिन में शामिलु कंदमि कड़ी पत्ता। अच्छा, कड़ी पत्तो हिन में शामिलु कयोसीं। गॾु ई ऐड कंदासीं हिन में ज़ीरो। ज़ीरो शामिलु कयोसीं ऐं ज़ीरे जी ज़बरदस्त ख़ुशबू अचणु शुरू थी वेंदी त ऐड कंदासीं असां इहा भाॼी। अच्छा, भाॼी ऐड करे थोरो मिक्स था कयूं। ऐं टमाटा कट करे उहे असां हिन में शामिलु कंदासीं। फ़िलहालु असां इनखे कयूं था कवर। ऐं टे इन में ऐड कंदासीं टमाटा। जी, असांजा टमाटा त जीअं भाॼीअ सां गॾु जेके टमाटा आहिनि उहे बि ॻरणु शुरू थी वञनि। अच्छा, टमाटनि जा कंदासीं बारीक स्लाइस। अच्छा, फ्लेवरफुल पुलाव आहे पर मिर्च इन में असां खोड़ सारा शामिलु नथा कयूं। हिकिड़े ई तरीक़े जा हिन में मिर्च शामिलु थींदा ऐं उहे आहिनि सावा मिर्च। ऐं थोरा साबित जेके कारा मिर्च आहिनि उहे असां हिन में ऐड कंदासीं त तमामु माइल्ड आहे जेकॾहिं स्पाइसिस जी ॻाल्हि कजे। पर तमामु फ्लेवरफुल पुलाव आहे। त चलो ऐड था कयूं हिन में टे शामिलु कयासीं टमाटा ऐं अगेन इनखे कंदासीं कवर। अच्छा, इन में असांखे शामिलु करिणो आहे थूम ऐं अदरक जो पेस्ट। उहो बि ऐड था करे वठूं। थूम ऐं अदरक जो पेस्ट हिकिड़ो टीस्पून। छो त भाॼियूं आहिनि तमामु घणे ऐड करण जी असांखे ज़रूरत न आहे। ऐं स्टार्टिंग में ई शामिलु कंदासीं लूणु त जेके भाॼियूं आहिनि उहे बि थोरी फ्लेवरफुल थी वञनि। ऐं स्टार्टिंग में जेको लूणु आहे उनखे एब्ज़ॉर्ब बि कंदी। चलो अची वियो हिन में लूणु। अगेन थोरी कयूं था मिक्सिंग। अच्छा, हिन जी थोरी मिक्सिंग कईसीं। ऐं जेके असांजा सावा बसर आहिनि उन्हनि जो वाइट वारो जेको पार्ट आहे न उहो मूंखे खपे। उहो असां स्टार्टिंग में ई ऐड कंदासीं। ऐं जेको हिन जो साओ हिसो आहे तमामु ख़ुशबूदार ज़बरदस्त उहो एंड में ऐड कंदासीं। अच्छा, नंढड़ी मां वटि ब्रेक जो टाइम थी वियो आहे पर तव्हांखे केॾांहुं बि नाहे वञिणो। अॼु असां ज़बरदस्त वेजिटेबल पुलाव बि तयारु कयूं था ऐं इन सां गॾोगॾु तयारु कंदासीं पालक कोफ्ता। मिलूं था नंढड़ी साही खां पोइ।
वेलकम बैक। वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ ऐं वेजिटेबल पुलाव जे लाइ मां इन में ऐड कई आहे वेजिटेबल, जंहिंमें गुल गोभी आहे, टमाटा आहिनि ऐं असां इन में ऐड कया आहिनि पटाटा, सावा बसर। मां इन में शामिल कयो आहे लूणु। तमामु शयुनि खे थोरो कंदासीं मिक्स। ऐं साबित गरम मसालो मां हींअर ताईं ऐड न कयो आहे, इन में ऐड करे था वठूं साबित गरम मसालो। थोरो थोरो शामिल कंदासीं, बट असां इन में ऐड कंदासीं वॾा फोटा। 2 मां इन में शामिल कंदमि नंढड़ा फोटा। दालचीनीअ जा पीसिस इन में ऐड कंदासीं। हिकिड़ो असां इन में शामिल कंदासीं बादियान जो गुल। ऐं चांवरनि में इलाही सुठो थींदो आहे। अच्छा, कारा मिर्च अची विया, 4 खां 5 ऐड कंदासीं इन में कारा मिर्च। ऐं थोड़ी 3-4 मां इन में शामिल कंदमि लौंग। अच्छा, ज़ीरो मां इन में ऐड करे चुकी आहियां। ज़ीरो असां इन में शामिल कयो अथसीं। त थोरो गरम मसालो ॿियो बि ऐड था कयूं। गरम मसालो साबित हुजे या पिसियल हुजे, फ्लेवर अलॻि अलॻि अचे थो। त थोरो असां इन में शामिल था कयूं साबित इहो गरम मसालो। थूम ऐं अदरक जो पेस्ट अची वियो, साबित गरम मसालो अची वियो। अच्छा, इन में असां ऐड कंदासीं सुर्ख बसर थोड़ा। अच्छा, वॾिफ ऐं जेका असांजी सुका धाणा आहिनि उन्हनि खे थोरो रोस्ट कयो ऐं रोस्ट करण खां बाद में उनखे कुटे करे इन में शामिल कंदासीं। त फ़िलहालु जेका असांजी भाॼी आहे उनखे कुक थियण था ॾियूं ऐं अची था वञूं असां पंहिंजे कोफ़्तनि जी तरफ़। अच्छा, कोफ़्ता असां तयारु था कयूं। चिकन में कोफ़्तनि जे लाइ कीमे खे तव्हां छाणीअ में विझी रखिजो ऐं उन में पाणी न हुजणु खपे। जेतिरो ड्राई हूंदो एतिरो बहितरु आहे। अच्छा, इन में ऐड था कयूं हे असांजो जेको असां छन्नीअ में ऐड करे रखियो हुयोसीं चिकन जो। अच्छा, इन में ऐड कंदासीं हाणे कुझु बेसिक्स आहे असांजा मसाला। सुका धाणा, हिकिड़ो टेबल स्पून भरे करे इन में ऐड था कयूं गरम मसाले जो पाउडर, हिकिड़ो टीस्पून। थोड़ा ऐड कंदासीं कारा मिर्च ऐं पिसियल इन में ऐड था कयूं ॻाढ़ा मिर्च। उहे बि तव्हां शामिल कजो हस्बे ज़रूरत। थोरो ऐड कंदासीं हेड जो पाउडर ऐं लूणु हिन में ऐड कंदासीं हस्बे ज़रूरत। हे अची वियो। कुझु वेजिटेबल आहे जेका कटे करे हिन में शामिल कंदासीं। थोरो इन में ऐड कंदासीं बसर ऐं थोड़ा 1 खां 2 हिन में ऐड था कयूं सावा मिर्च ऐं सावा धाणा। थोड़ा सावा धाणा, हिकिड़ी फ्रेशनेस अची वेंदी असांजे कोफ़्तनि में। ऐं तमामु जेको असांजो इहो मसालो आहे इनखे मिक्स करे ऐं कोफ़्ता तयारु करे उनखे असां कंदासीं फ्राई। हे थोड़ा अची विया असांजा सावा मिर्च, बारीक चॉप करे इहे शामिल कंदासीं। जेसीं ताईं असांजी जेके भाॼियूं आहिनि उहे ॻरनि थियूं त छो न असां पंहिंजे कोफ़्तनि जी तयारी करे वठूं। साओ मिर्च ऐं थोड़ा हिकिड़ो मां नंढड़ो बसर दरमियाने साइज़ जो। जेके कोफ़्ता आहिनि इन सां सॉफ्ट तयारु थींदा आहिनि। थोरो बसर ऐं इन में ऐड कंदासीं असां ब्रेड। जेकॾहिं तव्हांजी इहा क्वेरी आहे जेका अक्सर ईंदी आहे त असांजा कोफ़्ता इलाही हार्ड था थियनि, तव्हां ब्रेड विझी करे ॾिसो, तव्हांजा कोफ़्ता एॾा ज़बरदस्त ऐं सॉफ्ट तयारु थींदा। अच्छा, भाॼीअ खे ओवर कुक नाहे करणो ऐं यादि रहे त इहा जेका भाॼी आहे
इहा चांवरनि सां गॾु बि तयारु थींदी, छो त असांजो पुलाव आहे त चांवरनि सां बि गॾु इहा कुक थींदी। त उन हिसाब सां इनखे हाफ डन कयो, थोरो मिक्स करे ऐं ॿीहर हिनखे ॾींदासीं ढक। जेके पटाटा आहिनि इहे बि मां इलाही नंढड़ा चॉप कया आहिनि, इन करे त जीअं जल्दी सां ॻरी वञनि। अच्छा, धाणा ऐं बसर, साओ मिर्च ऐं तमामु थोरो इन में ऐड कंदासीं थूम ऐं अदरक जो पेस्ट। अची विया असांजा सावा धाणा ऐं हिकिड़ो दरमियाने साइज़ जो बसर आहे, इनखे ऑमलेट वांगुरु कट करे उहो ऐड कंदासीं। जेकॾहिं तव्हां चाहियो त इन्हनि सभिनी मिक्सचर खे चॉपर में हिकु दफ़ो मिक्सी में चॉपर में कढी करे ऐं थोरो बारीक तमामु शयूं थी वेंदियूं त तव्हांजा कोफ्ता अञा बि स्मूथ ऐं ज़बरदस्त तयारु थी वेंदा। ये अची विया असांजा बसर। अच्छा, हिन में मां शामिलु कंदमि हिकिड़ी ब्रेड जी स्लाइस ऐं असांजे कोफ्तनि जो मिक्सचर जेको आहे उहो बिल्कुलु तयारु थी वेंदो। बसि इनखे मिक्स करे ऐं कोफ्तनि जी शेप ॾींदासीं बसि। चलिए, अची विया असांजा बसर। ऐं हिकिड़ी ऐड कंदासीं ब्रेड स्लाइस। ब्रेड स्लाइस जेकॾहिं पारूथी बि आहे तमामु सही आहे, को मसइलो कोन्हे। ऐं जेकॾहिं फ्रेश आहे त फ्रेश तव्हां हिन में ऐड कयो। हिनखे जॾहिं मां मिक्स कंदमि त इहे सुठे तरीक़े सां मिक्स बि थी वेंदी। हे असांजो कोफ्तनि जो जेको मिक्सचर आहे बिल्कुलु रेडी आहे। हाणे अची था वञूं थोरो पंहिंजे पुलाव जी तरफ़। गजरां ऐं इन में ऐड कयासीं टमाटा, गुल गोभी ही असांजी, थोरो गरम मसालो शामिलु कयोसीं, थूम ऐं अदरक जो शामिलु कयोसीं पेस्ट। इन में ऐड कंदासीं सुका धाणा ऐं जेका वॾिफ आहे उनखे थोरो रोस्ट करे पीसे ऐं उहो हिन में शामिलु कंदासीं। जो थोरो चेक था कयूं त जेके असांजा स्पेशली पटाटा आहिनि उहे ॻरी विया आहिनि। चलो, पटाटा असांजा सुठे नमूने सां ॻरी विया आहिनि त इन में ऐड था कयूं पाणी 1 लीटर, छो त हाफ kg असां वटि आहिनि चांवर। 1 लीटर अची वियो हिन में पाणी। चाहे जेके कोफ्ता आहिनि इहे ब्रेक में तयारु कंदासीं। ऐं शिमला मिर्च जी बि मां हींअर कटिंग कंदी थी हलां, छो त चांवरनि सां गॾु ई असां इन में ऐड कंदासीं शिमला मिर्च। बसि एतिरा वॾा शिमला मिर्च जा पीसिस हुजनि जेके निवाले में ईज़ीली या स्पून में ईज़ीली अची वञनि। तमामु वॾा हूंदा त पोइ सुठा न लॻंदा। अच्छा, जीअं असांजा बॉइल थी वेंदो पाणी त मां इन में ऐड कंदमि चांवर ऐं चांवरनि सां गॾु ऐड कंदासीं इन में असांजो रोस्टेड जेको मसालो असां तयारु कयो आहे उहो शामिलु कंदासीं ऐं शिमला मिर्च मां इन में ऐड कंदमि। ऐं जॾहिं अचे वेंदो दम ते त हिकिड़ी भाॼी आहे जेका सावा बसर, उहे शामिलु करे हिन खे दम ॾींदासीं। लूणु तव्हां ज़रूरु चेक कजो चांवरनि खे ऐड करण खां बाद में, ऐं घटि लॻे त तव्हां हुनखे एडजस्ट करे वठो, छो त ॿिया कोई खोड़ सारा मसाला न आहिनि। जेकॾहिं लूणु हिन में घटि थी वियो त पोइ सुठो न लॻंदो। त बसि पूरो सारो हुजे, न घणो हुजे ऐं न घटि हुजे।
बसि इन जी टिप इहा ई आहे त भाॼियूं तव्हांजूं ओवर कुक न थियनि, पंहिंजी ख़ूबसूरती सां गॾु ई हुजनि। जेका देरि ताईं पचंदी आहे उहा तव्हां स्टार्टिंग में ऐड कयो। बसि चलो जी, अची वई असांजी शिमला मिर्च। नंढड़ी असां वटि ब्रेक जो टाइम थी वियो आहे, त असां ब्रेक ते था वञूं ऐं ब्रेक खां बाद में जॾहिं ईंदासीं त अची वेंदासीं असां पंहिंजे पालक ऐं कोफ्तनि जी तरफ़। मिलूं था नंढड़ी साही खां पोइ। अच्छा, पालक जी जेका असां भाॼी तयारु था कयूं उन जे लाइ स्टोव कंदासीं ऑन ऐं इन में ऐड कंदासीं सभिनीनि खां अॻु में थूम ऐं ऑयल। त अवल त असां इन में ऐड था कयूं ऑयल। चलो जी, ऑयल शामिल कयोसीं। इन में शामिल कंदासीं थूम ऐं अदरक जो पेस्ट 1 टीस्पून। इन सां गॾु ई इन में शामिल कंदासीं ज़ीरो। हे अची वियो ज़ीरो। अच्छा, थोड़ी इन्हनि जी जेका ख़ुशबू आहे उहा अचणु शुरू थी वेंदी त इन खां बाद में असां इन में शामिल कंदासीं जनाब जेका असां टमाटनि खे स्लाइसिस करे था रखूं, इहो ऐड कंदासीं। मसाला जंहिंमें लूणु ऐं मिर्च, हेड ऐं सुका धाणा, जेके असांजा बेसिक मसाला आहिनि उहे मसाला ऐड कंदासीं। ऐं टमाटा मसाला जॾहिं ज़बरदस्त फ्राई थी वेंदा, ऑयल असांजो सेपरेट थी वेंदो, उन खां बाद में हिन में ऐड थींदी पालक। ऐं पालक ऐड करण खां बाद में तमामु देरि ताईं त असांखे पचाइणो ई न आहे। असांजी पालक साई ई रहंदी, बसि थोरी श्रिंक थींदी त असां हिनखे सर्व कंदासीं। जेकॾहिं तव्हांखे पालक जा पत्ता मुंहं में ईंदा सुठा न आहिनि लॻंदा, या तव्हांजी फैमिली में पसंदि न कया वेंदा आहिनि, त तव्हां इहो कमु करे था सघो, पालक खे गरम पानी में डिप करे ॿाहिरि कढो चंद सेकेंड्स जे लाइ, ऐं उन खां बाद में कंहिं बि ब्लेंडर में पालक ऐड करे इन खे फाइन बिल्कुलु पेस्ट ठाहियो। त उन सां बि पालक ॾिसण में तमामु ख़ूबसूरत लॻंदी आहे। पालक जो कलर इलाही प्यारो लॻंदो आहे। ऐं पालक तव्हांजे मुंहं में जेकॾहिं तव्हांखे उन्हनि जा लीव सुठा नथा लॻनि, उहो मसइलो बि तव्हांजो हल थी वेंदो। अच्छा, थूम शामिल कईसीं, ज़ीरो शामिल कयोसीं, ऐं हींअर ऐड थी कयां टमाटा। थोरो हिनखे चिमचो था हिलायूं ऐं गॾोगॾु ऐड कंदासीं इन में मसाला। ऐं मसालनि में असां वटि आहिनि सुका धाणा अची विया, ॻाढ़ा मिर्च 1 टीस्पून लेवल में अची विया ॻाढ़ा मिर्च। थोड़ी शामिल कंदासीं हेड। ऐं पालक में बि ऑलरेडी लूणु शामिल हूंदो आहे, कोफ्तनि में असां लूणु ऐड कयो अथसीं, त हिते लूणु असां शामिल कंदासीं तमामु घटि। ऐं पिसियल गरम मसालो 1/2 टीस्पून हे अची वियो। ॻाढ़ा बसर, चलो जी हे अची विया। हाणे ही बेसिकली असांजो जेको मसालो आहे उहो तयारु थो थिए। थोरो मां हिन में ऐड कंदमि पाणी, त जीअं टमाटा असांजा ज़बरदस्त जल्दी सां ॻरणु शुरू थी वञनि, मसालो असांजो कुक थी वेंदो। चलो जी हे असांजो तयारु थो थिए। अच्छा, जेको असांजो पुलाव आहे इहो ज़बरदस्त दम अची वियो आहे, त इन जी बाहि जेका आहे सा कंदासीं बंदि। ऐं मां इन में ऐड कंदमि सावा बसर बारीक चॉप करे। बसि इहे ऐड कंदासीं ऐं असांजो जेको पुलाव आहे
उनखे थोरो सेटल थियणु ॾींदासीं ऐं गर्मा गर्म सर्व कंदासीं। इन में ऐड थी कयांव आहे सावा बसर। बसि इहा जेका भाप आहे ज़बरदस्त इहा काफ़ी आहे सावनि बसरनि जे लाइ। वधीक हिनखे पचाइण जी बिल्कुलु बि ज़रूरत न आहे। अच्छा, जेका असांजा चिकन जा कोफ्ता आहिनि इन्हनि खे असां कंदासीं अलॻि सां फ्राए ऐं हे जेका असांजी पालक जी भाॼी आहे इहा असांजी अलॻि सां तयारु थींदी। त थोरो इनखे तेसीं ताईं छा था कयूं त हिकिड़ी असां वटि पालक जी गठी मौजूदु आहे त इनखे बि जल्दी झटपट इन जी कटिंग जेका आहे सा कंदा था हलूं जेसीं ताईं असांजो हे मसालो तयारु थो थिए। त सभिनीनि खां अॻु में त हिन जूं जेके ॾंडियूं आहिनि उन्हनि खे धार कंदासीं। चलो हे असां हितां हटाए था छॾियूं। ऐं जेतिरी थी सघे एतिरी जेका पालक आहे उनखे बारीक तव्हांखे चॉप करिणो आहे। अच्छा, मंधीणा बि घर में मौजूदु हूंदा आहिनि। मूंखे यादि आहे त असांजी अम्मा त जॾहिं पालक तयारु कंदी हुई त वरी उनखे मंधीणे सां महटींदी बि हुई। त उहो तव्हां करे सघो था, पर हाणे त घर में मिक्सीज़ अची वियूं आहिनि, चॉपर्स अची विया आहिनि, उहा यूज़ करे सघो था। जेकॾहिं तव्हांखे मूंखे त इलाही सुठा लॻंदा आहिनि। बसि तव्हां बारीक कट करे ऐड कयो त पालक जा पत्ता जेके आहिनि से इलाही सुठा लॻंदा आहिनि। पर पोइ बि तव्हां वटि ऑप्शन आहे त तव्हां हिनखे ब्लांच करे ब्लेंड कयो। ब्लांच करे मतिलबु उबरंदड़ पाणीअ में पोइ तव्हांखे कटण जी बि ज़रूरत न आहे। तव्हां साबित पतनि खे कुझु सेकेंड्स जे लाइ ऐड कयो। 10 खनि सेकेंड तव्हां उनखे डिप करे ऐं बसि वापसि कढो। वापसि कढी उन्हनि खे ब्लेंड कयो। तमामु नाज़ुक असांजा इहे पता हूंदा आहिनि। इन्हनि खे घणे पचाइण जी बिल्कुलु बि ज़रूरत न आहे। अच्छा, वेजिटेबल पुलाव में बि जेकॾहिं तव्हां थोरी पालक ऐड कयो त इलाही सुठी लॻंदी। चलो जी। अच्छा, हे असांजो मसालो तयारु थो थिए। त ईअं था कयूं त ॿिए तरफ़ असां इहो पंहिंजो जेको पुलाव जी असांजी देॻड़ी आहे इहा हटाए करे हिन तरफ़ असां पंहिंजा कोफ्ता फ्राए कंदासीं। ये अची वई असांजी पालक जी भाॼी जंहिंमें असां ऐड कयासीं टमाटा, सुर्ख बसर, थूम ऐं अदरक जो पेस्ट, लूणु, सुका धाणा, हेड्र, थोड़ा ॻाढ़ा मिर्च, ज़ीरो ऐं इनखे ज़बरदस्त जेसीं ताईं टमाटा स्पेशली असांजा ज़बरदस्त मैश नथा थी वञनि ऐं ऑयल असांजो बिल्कुलु सेपरेट थी वञे उन खां बाद में असां इन में ऐड कंदासीं पालक। छो त पालक जो पंहिंजो इलाही पाणी आहे ऐं जेकॾहिं ऑलरेडी पाणीअ में असां पालक ऐड कंदासीं त पोइ पालक जो पाणी ड्राई कंदासीं। ऑलरेडी जेको तव्हां जे टमाटनि जो पाणी आहे उहो ड्राई कंदासीं त पालक जेका आहे सा ओवर कुक थी वेंदी ऐं उनजो कलर बि ख़राबु थी वेंदो। त मेक श्योर कजो त पालक ऐड करण खां अॻु में तव्हांजो जेका बि भाॼी तव्हां तयारु था कयो ज़बरदस्त ड्राई हुजे ऐं ऑयल उनजो बिल्कुलु सेपरेट हुजे त उन खां बाद में तव्हां उन में पालक जा पता ऐड कयो। अच्छा, हिन तरफ़ हाणे फ्राए था कयूं असां चिकन कोफ्ता। चिकन कोफ्ता जो जेकॾहिं मां तव्हांखे रिकैप ॾियां, असां हिन में ऐड कयोसीं बसर ऐं थूम ऐं अदरक जो पेस्ट हिन में शामिलु कयोसीं। ब्रेड स्लाइसिस मां हिन में ऐड कया आहिनि 2, उहे शामिलु कयासीं। लूणु शामिलु कयोसीं, हेड्र, अगेन सुका धाणा, थोड़ा पिसियल ॻाढ़ा मिर्च हिन में असां शामिलु कयासीं ऐं तमामु शयुनि खे मिक्स कयो। थोड़ा धाणा, थोड़ा बसर, 1-2 साओ मिर्च असां हिन में शामिलु कयोसीं। अच्छा, हाणे मां हिननि खे फ्राए करणु शुरू कंदमि। नंढड़ी असां वटि ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे। तव्हांखे केॾांहुं बि नाहे वञिणो, असां सां गॾु ई रहिजो, ॾिसंदा रहो आवाज़ किचन।
वेलकम बैक। वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ ऐं हींअर तयारु थिया असां कयूं पालक ऐं कोफ्ता। त ऑइल थोरो थोरो गरम थियणु स्टार्ट थी वियो आहे त इन में ऐड कंदासीं कोफ्तनि खे कंदासीं फ्राई। ऐं हिन तरफ़ असांजी जेका पालक आहे उनजो मसालो तयारु पिया कयूं। थूम ऐड कईसीं, ज़ीरो शामिलु कयोसीं, टमाटा इन में असां ऐड कया आहिनि ऐं सुका धाणा, हेड, ॻाढ़ा मिर्च, लूणु, जेके असांजा बेसिक मसाला आहिनि उहे असां हिन में ऐड कयासीं ऐं तमामु कोफ्ता मां ऐड थी कयां। ॾाढे प्यार सां इन्हनि खे हिलाईंदासीं। अच्छा, हाणे असांजो जेको ऑइल आहे उहो सेपरेट थियणु शुरू थी वियो आहे। तमामु ज़बरदस्त असांजा जेके टमाटा आहिनि उहे मैश थी विया आहिनि। त हींअर मां हिन में ऐड कंदमि पालक जेका असां हिते कटिंग करे रखी आहे। अच्छा, असांजो जेको वेजिटेबल पुलाव आहे उहो बिल्कुलु रेडी आहे। उनखे बि डिश आउट कंदासीं। अच्छा, बाहि तव्हां तेज़ ई रखिजो जॾहिं तव्हां हिन में पालक ऐड कयो त जीअं पालक जो जेको पाणी आहे उहो जल्दी जल्दी ड्राई थींदो वञे। ऐं लॻंदो आहे त शायदि इलाही घणी आहे, पर पालक इलाही श्रिंक थी वेंदी आहे ऐं थोरी भाॼी तयारु थींदी आहे छो त पाणी इलाही हूंदो आहे पालक में। चलो, हाणे बसि इनखे छड़ो असांखे हिनजी करणी आहे मिक्सिंग। जीअं ई असांजा इहे पत्ता श्रिंक थी वेंदा त बसि, ऐं एक्स्ट्रा असांखे पाणी नज़र न अचे बसि पालक जो, असां हिनजी बाहि कंदासीं बंदि ऐं इनखे सर्व कंदासीं फ्राई कोफ्तनि सां गॾु। थोरी मिक्सिंग था कयूं त जीअं हेठि लॻे बि न असांजो मसालो। अच्छा, कोफ्ता जेके आहिनि उन्हनि खे बि होरियां उल्टाईंदासीं त जीअं तमामु तरफ़ों ई ज़बरदस्त सुनहरा थी वञनि। ऐं छो त असां उनखे पालक में ऐड करे न पचाईंदासीं त तव्हां उन्हनि खे कंप्लीटली डन कयो। ऐं जेकॾहिं तव्हांजी दिलि चए थी, पर ॻाल्हि उहा ई आहे त पालक तव्हांजी ओवर कुक थी वेंदी, न त थोरो पालक में ऐड करे बसि तव्हां हिनखे दम ॾियो 1-2 मिंटनि जे लाइ बसि। चलो जी, हे असांजी अची वई पालक, ज़बरदस्त ख़ूबसूरत हिनजो ग्रीन कलर। थोरो मिक्स था कयूं। ऐं जेकॾहिं तव्हां पालक खे ब्लेंड था कयो त हिन सां गॾु 2-3 जेके सावा मिर्च आहिनि उन्हनि खे बि ब्लेंड कयो। थोरो इन में ऐड कंदासीं थोरो ऑइल। असांजी पालक जेका आहे सा थोड़ी शाइनी थी वञे। शाइन ईंदी पालक ते सुठी लॻंदी। चलो, हे त असांजो तयारु थिए थो, पर जेके असांजा कोफ्ता आहिनि उन्हनि जी थोड़ी साइड पलटींदासीं। बसि इंतिहाई प्यार सां इन्हनि खे पलटाइणो आहे, ईअं न थिए त तव्हांजा कोफ्ता जेके आहिनि से टुटी पवनि। कोई बि फोक सां उहा तमामु ईज़ी रहंदो आहे। कोई फोक हुजे या जंहिंसां तव्हांखे आसान थो लॻे, बसि इन्हनि खे थोरो पलटाईंदासीं। अच्छा, जेके कोफ्ता आहिनि इहे असांजा फ्राई था थियनि त ऐं जेका असांजी पालक आहे इहा ज़बरदस्त तयारु थी वई आहे।
त पालक खे कयूं था डिश आउट। ऐं इन जे मथियां ऐड कंदासीं असां पंहिंजा इहे फ्राई कोफ्ता। बस टिप इहा ई आहे त जेका पालक आहे उनखे तमामु घणो न पचाइजो। तव्हांखे इन जा लीव सुठा नथा लॻनि त पोइ तव्हां इनखे ब्लेंड कयो, पर काइंडली हिनखे एतिरो न पचाइजो त इन जो कलर ग्रीन खां ब्लैक थी वञे। तव्हांजी पालक मज़ेदार बि रहंदी ऐं पालक जा जेके फ़वाइद आहिनि उहे बि तॾहिं ई हासिलु थींदा जॾहिं पालक खे तव्हां ओवर कुक न कयो। चलो जी, हीअ अची वई असांजी पालक। ऐं हींअर डिश आउट कंदासीं असां पंहिंजो वेजिटेबल पुलाव। तेसीं ताईं कोफ्ता थोरा अञा फ्राई थी वञनि, ज़बरदस्त ऐं गर्मा गरम। इन में जेके भाॼियूं तव्हांखे सुठियूं थियूं लॻनि उहे तव्हां ऐड कयो। तमामु कलरफुल पुलाव आहे। असां इन में गजरा शामिलु कयूंसीं ऐं गुल गोभी ही जेका असां इन में ऐड कईसीं, सावा बसर असां इन में शामिलु कयासीं, पटाटा त इन में आहिनि ई, कड़ी पत्ता असां इन में ऐड कयासीं, शिमला मिर्च असां इन में शामिलु कईसीं ऐं ज़बरदस्त कलरफुल असांजो जेको पुलाव आहे इहो तयारु थी वियो आहे। अची वियो असांजो पुलाव। ऐं जेके हींअर कोफ्ता आहिनि इन्हनि खे रखूं था पालक जे मथां। उमेद आहे त अॼु जूं रेसिपीज़ तव्हांखे सुठियूं लॻियूं हूंदियूं। ट्राई ज़रूरु कजो ऐं कोशिशि कईसीं त कुझु डिफरेंट तव्हांजे लाइ खणी अचूं। पालक हींअर असांजी मार्केट में मौजूदु आहे। खोड़ सारा साग त न हूंदा आहिनि, पर पालक गर्मियुनि में बि अवेलेबल हूंदी आहे ऐं थधी बि हूंदी आहे। भाॼियुनि खे थोरो कटण में थोरो वक़्तु ज़रूरु लॻी थो वञे, पर कुक इंतिहाई जल्दी थींदियूं आहिनि। तव्हां आराम सां कमरे में वेही इन्हनि जी कटिंग कयो ऐं चुल्हे ते अॻितो तव्हांखे घणो वक़्तु जेको आहे उहो न लॻाइणो पवंदो जॾहिं तव्हां भाॼी था तयारु कयो। चलो, ये अची विया असांजा कोफ्ता। त इन्हनि खे बि कयूं था डिश आउट। ज़बरदस्त पालक ऐं कोफ्तनि जो कॉम्बिनेशन बि तमामु ज़बरदस्त आहे ऐं तव्हां ट्राई कंदव त तव्हांखे आइडियो थींदो त इन्हनि केॾा मज़े जा लॻंदा आहिनि पालक सां गॾु। वक़्तु बि थी वियो आहे त तव्हां खां इजाज़त वरिती वञे। पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु ऐं इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त तव्हां सां कंदासीं मुलाक़ात। ज़बरदस्त क़िस्म जूं रेसिपीज़ तव्हांजे लाइ खणी ईंदासीं। कुझु बि तव्हांजे ॾिसण खां या ॿुधण खां रहिजी वियो आहे त सोशल मीडिया ते असांजा लिंक्स अपलोड कया वेंदा आहिनि, हुते तव्हां ॾिसी सघो था ऐं इन्हनि खे फॉलो कयो। यूट्यूब ते ऑलमोस्ट सॼो शो असांजो अपलोड कयो वेंदो आहे, हुते बि तव्हां ॿीहर ॾिसी सघो था ऐं रेसिपी खे फॉलो करे सघो था। त वक़्तु बि हाणे पंहिंजे पुॼाणीअ ताईं पहुतो। इंशाअल्लाह ताला तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं। ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो। पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु। मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे पंहिंजी दुआउनि में ज़रूरु यादि रखिजो ऐं इंशाअल्लाह तव्हां सां ज़रूरु मुलाक़ात थींदी। टेक केयर। अल्लाह हाफ़िज़।